नाज़रीन प्रोग्राम बटाक शो सां गॾु अवां जो मेज़बान हफ़ीज़ कुंबर हाज़ुर आहे। सियासत जा कई रंग आहिनि। सियासत तमामु अहम शोबो आहे। सियासत सां सियासत बि थी वेंदी आहे। सियासत जो हिकिड़ो पासो चूंडियल नुमाइंदो बि हूंदो आहे। अॼु असां स्टूडियो में हिकु अहिड़े चूंडियल नुमाइंदे खे घुरायो आहे जेको सियासत ते इज़हार ख़्यालु करे सघे थो। अचो त साणसि गुफ़्तगू करियूं, हाल अहिवाल वठूं। जनाब नुमाइंदा साहब, असां तव्हांखे हिन स्टूडियो में अचण ते भलीकार चऊं था। महिरबानी साईं। चूंडियल नुमाइंदा साहब, तव्हां जूं आवाम लाइ कयल ख़िदमतूं तमामु घणियूं हूंदियूं साईं, घणियूं तमामु घणियूं, बिल्कुलु। मूंखे तव्हां सुवालु मुकमिल करण ॾियो। मुंहिंजे चवण जो मक़सदु इहो आहे त तव्हां जूं पंहिंजे हल्के में आवाम लाइ कयल ख़िदमतूं तमामु घणियूं आहिनि, उहे यकीननि कंहिंखे विसरियूं कोन्हे। साईं, उहे आउं पाण बि यादि ॾियारे सघां थो। छा मतिलबु? मतिलबु त जेकॾहिं मुंहिंजूं कयल ख़िदमतूं माण्हू विसारे बि छॾीनि त आउं इहे ख़िदमतूं अहिड़ियूं यादि ॾियारियानि ऐं ईअं ई यादि ॾियारियानि जो संदनि 7 नस्ल बि यादि कनि। तव्हांखे त ख़बर आहे थाणो छाजे लाइ आहे। जॾहिं हिन को अवामी ख़िदमत विसारींदो आहे न त हिन थाणे जी मार्फत यादि ॾियारिबी आहे। हा, ॾिसो, तव्हां हिते चूंडियल नुमाइंदे जी हैसियत में इंटरव्यू ॾियणु आया आहियो। साईं, जेकॾहिं आउं अणचूंडियल बि हूंदो आहियां न तॾहिं बि आउं इंटरव्यू ॾियण जी पूरी कोशिशि कंदो आहियां। हाणे गुज़िरियल भेरे मुंहिंजे सहुरे जो भाउ गुज़ारे वियो। उते बि मूं मक़ामी सहाफ़ियुनि खे घुराए इंटरव्यू ॾियण जी कोशिशि कई ऐं साईं उन पोड़े जे मरण जो ऐलान बि करायो। हर हिकु सहाफ़ी खे मूं 300 रुपया ख़र्ची बि ॾिनी, पर अफ़सोस जो पोड़ो मूंसां ॿटी करे वियो। तव्हां सां ॿटी करे वियो या पटी करे वियो? साईं, ॿटी सम्झो या पटी सम्झो, ॿिन्ही ॻाल्हियुनि मां का हिकिड़ी बि करे वियो। जी अच्छा, त मरहूम कहिड़ी पटी करे वियो तव्हां सां? साईं, उनजो इहो थियो त उनजे मरण वारी ख़बर त लॻी वई, पर मूं वारो इंटरव्यू कोन लॻो। बसि रुॻो इहा थी मूंसां। मूंखे हैरत आहे त तव्हांखे माण्हू चूंडीनि कीअं था। साईं, घणनि ॿियनि खे बि हैरत हूंदी आहे त आउं चूंडिजी कीअं वेंदो आहियां, पर जेको मूंखे नथो चूंडे न उनखे वरी आउं चूंडे हथु कंदो आहियां। तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि सची ॿुधायां? जी, अॼु खणी सच ॿुधायो। साईं, माण्हू थोरी था चूंडीनि, इहा त क़िस्मत जी ॻाल्हि आहे। बसि माण्हू त रुॻो वोट ॾींदा आहिनि। वोटरनि खे इहा ॻाल्हि सम्झ में कोन वेंदी आहे बाबा। उन्हनि जो त कमु आहे रुॻो ठपा हणी पेतियूं भरणु। हा, हू जहिड़ा सम्झंदा आहिनि त उहे असांखे चूंडे रहिया आहिनि। मूंखे सम्झ में नथो अचे त तव्हांजो पंहिंजे वोटरनि ॾांहुं अहिड़ो रवैयो छो आहे। साईं, त पोइ वोटरनि जो मूं ॾांहुं वरी कहिड़ो रवैयो चङो आहे। हू मूंखे भला कहिड़ा लक़ब ॾींदा वतन। मुंहिंजे परपुट त चवंदा वतन त आउं मगरूर थी वियो आहियां, आउं लागर्ज़ आहियां। थी सघे थो इहा ॻाल्हि दुरुस्त हुजे। न साईं, इहो वोटर जो मूं ते इल्ज़ाम बिल्कुलु बेबुनियाद ग़लति आहे। छो त आउं मगरूर हुजां, पर तव्हां पाण सोचो त पोइ हिननि टके जे वोटरनि वटि आउं वोट जहिड़ी क़ीमती शइ लाइ हली वञां, या हिननि बेवकूफ़ ऐं बेकार माण्हुनि खे आउं वञी मिनथूं करियां वोट लाइ। तव्हां पाण सोचो, जिन माण्हुनि खे हथु ॾेई कई चूंडियल नुमाइंदा पंहिंजा हथ साबुण सां धोई छॾींदा आहिनि, त उन्हनि टके जे वोटरनि जो मूं ते इहो इल्ज़ाम बिल्कुलु ग़लति आहे त आउं मगरूर ऐं ख़ुदगर्ज़ आहियां। ख़ैर, मूंखे ॾिसणनि खे वाक़ई सम्झ में अची वियो त तव्हां मगरूर न आहियो। हा साईं, असीं त आजिज़ बंद आहियूं जी। असां त सदाईं न हठाई खां कमु वरितो आहे। पर मूंखे त नथो लॻे त कॾहिं तव्हां न ठाही आजिज़ी खां कमु वरितो हुजे। साईं, ॾिसो न, जॾहिं बि उगाड़ियूं थींदियूं आहिनि त असां में आजिज़ी अची वेंदी आहे। कर्ज़नि जी सख़्तु उगाड़ी खां तंग अची आउं त वञी दुबई वेही रहंदो आहियां। पोइ वरी जॾहिं इलेक्शन वेंदियूं आहिनि त पोइ त वोटरनि जी मेह सां बि आजिज़ी सां पेश ईंदो आहियां। साईं, मेह सां आजिज़ी सां पेश ईंदा आहियो? हा साईं, तव्हांखे त ख़बर आहे त वोटरनि जी सीज़न में रोड ते चढ़ी आयल वोटर जी मेह खे बि गाॾी मां हथ ॿधी अर्ज़ु कंदो आहियां त मेह साहिबा कुझु ध्यानु कजां। तव्हांखे त ख़बर आहे त वोटरनि जी सीज़न कहिड़ी हूंदी आहे। ॾिसो न साईं, ऐं इन विच में जेकॾहिं को खर मग़ज़ या मथे जो फिरियल DPO असांजे ज़िले ते बदिली थी ईंदो आहे त असांजी आजिज़ी वरी बि ॾिसण वटां हूंदी आहे। इन अठाई में असां त माण्हुनि जा ॾिनल वोट ई ॿधे हिसाब सां विकिणी छॾींदा आहियूं। सर, तव्हांजे इन जवाब खां पोइ मूंखां नाहे ॻाल्हाइणो। अदा तव्हांखे नाहे ॻाल्हाइणो, पर मूंखे त ॻाल्हाइणो आहे न। मूंखे त मस ॻाल्हाइण जो मौक़ो मिलियो आहे न साईं।
इहो अवां कीअं था चओ तव्हांखे मस्त मस्त ॻाल्हाइण जो मौक़ो मिलियो आहे? आवाम तव्हांखे चूंडे ऐवान में मोकिले इन करे थो तव्हां ॻाल्हायो हुते। हाँ, तो उते मां ॻाल्हाईंदो आहियां। मूं गुज़िरियल भेरे बि ॻाल्हायो। छा ॻाल्हायो? मूं पंहिंजे पासे में वेठल मेंबर जेको दोस्त हो हुन सां ॻाल्हाए रहियो हुउसि। जेसीं ताईं कार्रवाई हली पए तेसीं ताईं असां पाण में कचहरी कई वेठे, असां ॻाल्हायो पे बनी बारे जे बारे में। ताज़ो दोस्त दुबई खां आयो, उते जा हाल अहवाल वरितासीं हिक ॿिए खां। न, पर आवाम जा हज़ारे मसइला आहिनि, रस्तनि जा मसइला आहिनि, सिहत जा मसइला आहिनि, तइलीम जा मसइला आहिनि, उन्हनि ते कॾहिं उथी बि ॻाल्हायो था? हा साईं, आउं उथी बीठो हुउसि। छा लाइ उथी बीठा? ॿाहिरि वञण लाइ? साईं, ॿाहिरि वञण लाइ छो, सिहत जहिड़े अहम मसइले ते ॻाल्हाइण लाइ। हा त ॿुधायो मूं न। उते पुछियो बि हो। हा त ॿुधायो न, सिहत जे अहम मसइले तां छा ॻाल्हायो? साईं, मूं इहो पुछो त सही बीमार मेंबरनि लाइ ताक़त जूं दवाऊं वठी सघजनि थियूं या न? इहो त मूं उथी बि पुछो। तव्हां छा था सम्झो त इहो अवाम जी सिहत जे मसइले ते ॻाल्हायो? साईं ॾिसो न, मेंबर जी सिहत सही हूंदी त आवाम जी ख़िदमत करे सघंदो न। भला तव्हां पाण सोचो, अबरे ऐं ॾिबरे ठगे खां कॾहिं ॿार खयो आहे? इंसान त वरी ॿी शइ आहे। हाणे मुंहिंजो हिकिड़ो दोस्त मेंबर आहे जंहिंजो 8 लखनि जो इलाज थी चुको आहे, पर बीमारी आहे जिंदी नथी छॾेसि। सॼो ॾींहुं उहा बीमारी पाण सां खणियो शहरनि जा चकर ॾींदो वधे। हाणे वीचारो चङो भलो थिए त तक में वञे माण्हुनि जा कम करे। त साईं, मेंबर जी सिहत अवल हूंदी आहे। जी ख़ुशि त तक जो जहान ख़ुशि। पर सर, मूं चयो त अवाम जी सिहत जो मसइलो आहे, इस्पतालनि जा मसइला आहिनि, इस्पतालूं आहिनि त दवाऊं न आहिनि, सैनिटेशन जो प्रॉब्लम आहे, सैनिटेशन न आहे। साईं ॾिसो न, टेंशन त असांखे बि इलाही आहिनि। हाणे घर जा टेंशन आहिनि, ॿारनि जा टेंशन आहिनि, स्कूल जा टेंशन आहिनि, कमदारनि जा टेंशन आहिनि, ॿनियुनि जा टेंशन आहिनि, सभु टेंशन आहिनि असांखे। सैनिटेशन? बाबा टेंशन चवां पियो न। सर, मूं चयो त सैनिटेशन न आहे। त पोइ गाॾियूं आहिनि, बसूं आहिनि, लारियूं आहिनि, स्टेशन न आहे त छा थी पियो? उहे रेलगाॾियुनि वारा ज़माना कॾो का विया। हाणे त बसूं अहिड़ियूं निकितियूं आहिनि जो सुभाणे अलाह, मूं वारी गाॾी खां बि वधीक थधियूं बसूं आहिनि। तव्हां की था चओ? ॾिसो, तव्हांखे हिन वक़्तु लखे माण्हू ॾिसी रहिया आहिनि, तव्हां स्टूडियो में आहियो। जी हा, आउं स्टूडियो में आहियां, मूंखे लखे माण्हू ॾिसी रहिया आहिनि। मूंखे ख़बर आहे त लेडीज़ ऐं लेडास ॾिसंदा हूंदा मूंखे, ही प्रोग्राम आहे। सर, लेडास न, पर जेंट्स चओ। हा हा, इहे जेंट ऐं जेंटियाणियूं ॾिसंदियूं हूंदियूं। भला सी ॻाल्हि त ॿुधो, का मेंबराणी न प्रोग्राम में घुरायो आहे, ॾाढो बहितर थी विया। कीअं बहितर थिया? ऐं जेका न आउं इलेक्शन खटी आयो हुउसि न, कम से कम उनखे त साड़ अचे हा न। मूं त कई प्रोग्राम ॾिठा आहिनि त उन में इंटरव्यू वठण वारी बि छोकिरी हूंदी आहे। तव्हांजी जॻह ते जेकॾहिं छोकिरी वेठल हुजे हा ऐं त मुंहिंजे ख़्याल में ॾाढो प्रोग्राम सुठो ठही वञे हा। तव्हां इन ॻाल्हि खे छॾियो या मूंखे छॾियो तव्हां प्रोग्राम ख़तमु करियो? साईं, तव्हां प्रोग्राम ख़तमु न करियो। मूं त औरत सां प्रोग्राम जी तजवीज़ पे ॾिनी। तव्हांजो शोबो सियासत आहे। साईं, त कंदा रहंदा आहियूं सियासत। ऐं जेका सियासत आउं थो करियां न, सा त ॿिए कंहिंखे अचे ई कान थी। ॾिसो, तव्हां जंहिं हिसाब में सियासत पिया चओ। साईं ॾिसो न, हिननि माण्हुनि सां सियासत न कबी त इहे माण्हू कोन सुधरंदा। आउं त चवां थो त पुलिस सां सियासत करियो, वोटरनि सां सियासत करियो, सियासत सां सियासत करियो, हर शोबे में सियासत करियो। छो त सियासत आहे। असांजो त हर मिंट हर घड़ी रुगो सियासत में थी गुज़रे। ॿियो अञा छा करियूं साईं? सर, सियासत इहा न आहे जंहिं सेंस में तव्हां वठी रहिया आहियो। त पोइ सियासत जी साइंस कहिड़ी आहे? मूं सेंस चयो आहे। हा, उहो छा थींदो आहे साईं? तव्हांखे सेंस जी ख़बर न आहे? सेंस हूंदो आहे न। साईं, जेकॾहिं इहो न आहे त इन खां सवाइ सियासत नथी थी सघे छा? या माण्हू नथो सियासत करे सघे छा इन खां सवाइ? साईं, जेकॾहिं इहो न आहे त इन खां सवाइ सियासत नथी थी सघे छा? या माण्हू नथो सियासत करे सघे छा इन खां सवाइ? पाण ॻाल्हि खे सादे नमूने वठूं। जी, तव्हां सियासत में आहियो, तव्हांजो कमु आहे लेजिस्लेशन करणु। बाबा ॻाल्हि ॿुधो, इहो अंग्रेज़नि वारो कमु असां खां कोन थींदो। घणो करे आउं त ठुप कोन कंदुसि। सर, लेजिस्लेशन माना आहे कानून साज़ी, कानून ठाहिणु। हा दादा, उहे ठहियल आहिनि न। ठाहिण छा, पर असां हिननि ते अमल बि करायो आहे। मुंहिंजो ॻोठ में कानून आहे,
त जेको ॻोठ में मथो उघाड़ो करे हले उन जा ॼुंडा पटे मथे में बंजू विझोसि, जेको बाग़ मां अंब पटे उन जूं आङिरियूं भंजराए छॾियो, जेको ॻोठ में रही करे मुखालफ़नि खे वोट ॾे उन जा ॿचा असुल ॿेर ते चाढ़े छॾियो। ऐं जेकॾहिं मुखालिफ़ जा एजेंट असांजी पोलिंग स्टेशन ते अचनि त उन्हनि जी खे खंभे गाॾी में विझी ओताक ते पेश करियो। इहे कानून अथव असांजा। तव्हां इन खे कानून साज़ी था? तव्हां हिन खे कानून सम्झो या उसूल सम्झो, जेको वणे सो सम्झो। असां त पंहिंजे तक में ॻोठनि खां पोलिंग स्टेशनूं पगवाट लिखाए वठंदा आहियूं। इहे पंहिंजो कानून अथई, इहो उसूल अथई। पोइ अव्हांजी मर्ज़ी आहे, जेको वणे सो सम्झो। पाण अहिड़ी काफ़ी कानून साज़ी करे छॾी आहे। मजाल आहे जो को एसडीओ असांजे वाटर ते अची टुटल मोगाई माडूल चेक करे। तव्हांजो कानून ई अहिड़ो आहे। मुंहिंजो कानून छा, पर मुंहिंजे कमदार जी कानून साज़ी उनखे ऑफिसर खे शाख जे कप ते बीहण कान ॾींदी साईं। छा था सम्झो? शाबस हुजे अव्हांखे, पर हाणे मसइलो इहो आहे त कम जी ॻाल्हि किथां शुरू करियूं? साईं जितां वणी उतां ई पुछ, जेको पुछंदे सो ॿुधाईंदो साईं। सर आउं त पुछी रहियो आहियां, अञा छा करियां? ॾिसो, मूं तव्हां खां सियासत मुतलिक़ इन करे पियो पुछणु चाहियो त जदीद सियासत जमहूरियत खां सवाइ अणपूरी आहे। बिल्कुलु अणपूरी आहे। ऐं जमहूरियत जो रूह इख़्तिलाफ़ राय खे बर्दाश्त करण में हूंदो आहे। हा साईं, बिल्कुलु असां त इख़्तिलाफ़ राय जे हक़ में आहियूं न साईं। इहा त तमामु सुठी ॻाल्हि आहे, पर उनजो अमली मुज़ाहिरो घटि थो थिए न। वरी बि साॻी ॻाल्हि न साईं। आऊं ख़ुदि जमहूरियत जो क़ाइल रहियो आहियां ऐं हर शख़्स खे इख़्तिलाफ़ राय जो हक़ ॾींदो आहियां। हा साईं, असां वटि त सूबेदार जी मुक़ररी लाइ बि जमहूरी राय खे वधीक अहमियत ॾिनी वेंदी आहे। मूं इहो ई बि सम्झो। गुज़िरियल भेरे बि सूबेदार सिलू जी मुक़ररी ते मुंहिंजे कमदार समेत 6 ॿियनि खे बि इख़्तिलाफ़ हो ऐं मूं इख़्तिलाफ़ बर्दाश्त कयो। दोस्तनि जो मुतफ़क़ राय हो त सूबेदार सिलू ठरे जो मवाली आहे ऐं पीरसंद बि थी वियो आहे। इन जे करे अहिड़ो सूबेदार मुक़ररु कयो वञे जेको मुखालिफ़नि खे अखि बि ॾेखारे सघे ऐं महफ़िल में वेही सघे। हाणे ॾिसो, मुआरे थाणे ते सूबेदार पीर बख़्श वेठो आहे, सफ़ा जमहूरियत पसंदि सूबेदार। सूबेदार जमहूरियत पसंदि आहे? हा साईं, छो न। जंहिंखे बि झले ईंदो आहे त पंहिंजे सिपाहियुनि खां जमहूरी राय वठंदो आहे त बाबा हिन जवाबदार खे कमीस में कुआ विझूं या माकोड़नि खां पटायूंसि। पोइ जेका बि सिपाहियुनि जी जमहूरी अक्सरियती राय हूंदी आहे उन हिसाब सां फ़ैसिलो कयो वेंदो आहे, कुअनि जो या माकोड़नि जो। त हाणे असांखे अहिड़ा ई माण्हू मुक़ररु कराइणा आहिनि जेके पंहिंजे मिज़ाज में जमहूरियत पसंदि हुजनि। सम्झो था साईं? हा। ॾिसो, सभिनी शहरनि जे फलाह, तहफ़ुज़ ऐं तरक़ी खे बहितर बनाइणु जमहूरियत जो उसूल हूंदो आहे। हा त साईं, इन खां कंहिं मुंहुं मोड़ियो आहे, कंहिं इनकार कयो आहे? मूं चवंदा न आहिनि त हमेशह फलाही कम जी शुरूआति पंहिंजे घर खां कजे। इन जे ई करे मूं पंहिंजे भाउ खे उशर ज़कात जो चेयरमैन मुक़ररु कराए छॾियो। कुदरत जी महिरबानी आहे, आहिस्ते आहिस्ते जेको सो बहितरी थींदी वञे। बाक़ी जेसीं ताईं तरक़ी जो सुवालु आहे त आहिस्ते आहिस्ते तरक़ियाती बंगला बि जोड़ाईंदा था वञूं। अॻियां हली इनशाला कुझु न कुझु थी वेंदो। ॾिसो, मूं शहरनि जे फलाह ऐं तरक़ी जी ॻाल्हि कई आहे। साईं, त पोइ असीं कहिड़ा गाड़ी जे कप ते वेठा आहियूं? असीं बि शहर में रहूं था। सर, तव्हां त तमामु घणियूं ज़िम्मेवारियूं आहिनि। आवाम जूं अखियूं अव्हां में हूंदियूं आहिनि। त आउं बि नज़र रखंदो आहियां, मुंहिंजूं बि अखियूं आहिनि। छा में? माण्हुनि में। जीअं मूं हीअ सूबेदार जो ज़िक्र कयो त सूबेदार में अखियूं आहिनि ऐं ॿिया जेके ऑफिसर आहिनि उन्हनि में अखियूं हूंदियूं आहिनि ऐं ॿेलनि में अखियूं हूंदियूं आहिनि असांजूं, कर्ज़नि में अखियूं हूंदियूं आहिनि असांजूं, बर पासे पहलू ज़मीनूं आहिनि उन्हनि में असांजूं अखियूं आहिनि, इमदादूं अचनि थियूं उन्हनि में असांजूं अखियूं आहिनि। असीं बि अखियूं विझो वेठा आहियूं साईं। आउं इहो न पियो पुछां, आउं तव्हां खां इहो पियो पुछां त असुल में तव्हां पंहिंजनि वोटरनि लाइ छा पिया करियो? जिनी वटि साफ़ पाणी पीअण जो मसालो आहे, जिनी सां सिहत जो मसालो आहे, स्कूल बंदि पिया आहिनि, बेरोज़गारी आहे, उन्हनि खे रोज़गार न आहे। एतिरा सवाल त मूंखां साहिब इम्तिहान में बि कोन पुछा हुआ। हाणे तव्हां चयो त माण्हुनि खे पाणी जो मसइलो आहे, ऐं चवां थो माण्हुनि खे अकुल न आहे। छा मतिलबु?
आउं चवां पियो त माण्हुनि वटि साफ़ु पाणी पीअण लाइ न आहे, तव्हां चओ त अकुल न आहे। साईं ॾिसो फिटकी जी ख़बर अथव, ख़ैर तव्हांखे ख़बर न आहे पर माण्हुनि खे ख़बर हूंदी। जे माण्हुनि खे फिटकी जी ख़बर आहे पोइ बि जे फिटकी न वापराईंदा त आउं छा करियां। बाबा ही ॿ हथ तव्हांखे अलाह साईं रुॻो असांजे पोयां ताड़ियूं वॼाइण लाइ कोन ॾिना आहिनि, कुझु पंहिंजे कम में बाणियो। हिकु हथ सां मट खे काबू झलियो, ॿिए हथ सां तव्हां ज़ोर सां फिटकी पाणी में हणो, पाणी साफ़ थी वेंदो। पीअण जो पाणी साफ़ त पेट जूं बीमारियूं ख़लास। पर पाणी बि हुजे न, माण्हुनि वटि पीअण लाइ पाणी न आहे। साईं जेकॾहिं पाणी न आहे त हू लस्सी पीअनि, चांहि पीअनि, शरबत पीअनि, अञा बि पीअण जूं ॿियूं कई शयूं आहिनि उहे पीअनि, छो नथा पीअनि। पर तव्हां फिटकी जी एतिरी वकालत पिया करियो, तव्हां ख़ुदि छो नथा फिटकी हणी पाणी पीओ। साईं ॻाल्हि ॿुधो, जंहिंजे नसीब में मिनरल वाटर हुजे उनखे त उहो फुड़ो मिलणो आहे न। तव्हांजे हल्के में स्कूल बंदि पिया आहिनि। हा साईं, इहो मुक़ाबले जो दौरु आहे, इनखे त तव्हां मञो था न। बिल्कुलु सही, कॉम्पिटिशन जो दौरु आहे। मुंहिंजी ॻाल्हि मां कोन सम्झा, मूं चयो त इहो मुक़ाबले जो दौरु आहे। हा त सर चवां पियो न त कॉम्पिटिशन जो दौरु आहे। यार छो तो नाज़रीन खे खिलाई, नाज़रीन सम्झंदा त नुमाइंदो साहब कंहिं ॼट सां फासी पियो आहे, अलाए कहिड़ी वेटोटेशन खणे। मूं चयो त ही मुक़ाबले जो दौरु आहे, ईअं न? बिल्कुलु साईं, ही मुक़ाबले जो दौरु आहे, मूं तौबा कई। हा ईअं चओ न, कुझु त माण्हुनि जे अॻियां मुंहिंजी बि पत रख। माण्हू ईअं त न सम्झनि त नुमाइंदो साहब खे ॼट खे इंटरव्यू ॾेई रहियो आहे, त जीअं तव्हां पुछो त स्कूल बंदि आहिनि, मूं चयो त मुक़ाबले जो दौरु आहे। मूंखे सम्झ में नथो अचे त स्कूल बंदि करण में मुक़ाबिलो कहिड़ो आहे। मूंखां अॻु में जेको नुमाइंदो हो उन जे वक़्त में स्कूल बंदि कोन हुआ, जेतिरा उन जे वक़्त में स्कूल बंदि हुआ उन खां वधीक 10 स्कूल बंदि आहिनि। सर ईअं करण मां को फ़ाइदो? भले त कंहिं गरे गंजे ख़बर पवे न त मुड़ुस कहिड़ा आहिनि। ॾिसो तव्हां मुंहिंजे सुवाल जो जवाबु ॾियो, इन सुवाल खे टारे न वञो। बाबा तुंहिंजो सुवाल त को आवाम कोन्हे जो आउं टारे छॾींदुसि। मूं इन्हनि मसइलनि खे इन करे छेड़ियो जो मूंखे ख़बर पवे त तव्हांजी डेवलपमेंट में दिलचस्पी केतिरी आहे। यार उन में मुंहिंजी दिलचस्पी ॾाढी आहे, पर सिर्फ़ु ॿोली में मार खाई। वाक़ई अंग्रेज़ी न अचण सां मसइलो थिए थो, ख़ासि तौरु ॿाहिरि जे माण्हू सां डेवलपमेंट जे मुख़्तलिफ़ आइडियाज़ ऐं ख़्यालनि जी ॾे वठि दौरान हिकिड़ो ॾाढी सुठी आहे, ॾाढी सुठी। डेवलपमेंट निहायत ज़रूरी आहे। हा साईं, अहिड़ी सुहिणी गोरी अच्छी छा ॿुधायां, बसि ॿोली में मार खाई वियासीं। वॉट? आउं डेवलपमेंट जो पुछां पियो। हा हा, अंग्रेज़ी हाणे इहा हिन हफ़्ते मूंसां मिलण आई हुई, चवे वेठी यू। हाणे यू त आउं सम्झां पियो, पर हिन खां अॻु में जेको ॿियो चयईं उहो हिकिड़ी खेसि ख़बर ॿी ख़ुदा खे। तव्हां डेवलपमेंट खे इहो सम्झो आहे? सम्झा त ॿिया बि घणा पे, पर जेको मूं सम्झो न उहो कंहिं कोन सम्झो। आउं अॻिते कुझु कोन थो चवां। छो भला? छो त तव्हां ॿोली में मार खाई विया आहियो, तंहिं करे तव्हांखे डेवलपमेंट जी ख़बर ई कोन्हे। ऐं कीअं तव्हां खां पुछां डेवलपमेंट छा आहे, कीअं आहे, कीअं ॿुधायां? तव्हां तरक़ी ॿुधी आहे? तरक़ी ॿुधी छा, तरक़ी त करियूं पिया न बाबा। तव्हां तरक़ियाती कमु कराया आहिनि? हा साईं बिल्कुलु, गुदाम ठाराया आहिनि। अवाम खे गुदामनि जी न पर स्कूलनि जी ज़रूरत हूंदी आहे। साईं ॾिसो न, असांजा स्कूल वॼी विया आहिनि, पर मूंखे तव्हांजी ॻाल्हि सम्झ में कोन पई अचे। ॾिसो न, मूं पंहिंजे ऐं कमदार जे ॻोठ में स्कूल त ठाराया हुआ, पर अची स्कूलनि खे ज़िद वरायो, उन्हनि खे ज़िद वरायो, ज़िद त न लथा, नेठि गुदाम थी विया। हाणे माण्हुनि खे त ॿुधाइणो आहे, माण्हू पुछनि था त उन्हनि खे ॿुधाइणो आहे त गुदाम ठाराया अथऊं, मिड़ई थी स्कूलनि जी पत रखणी। मूं जेको तव्हांजी ॻाल्हियुनि मां अंदाज़ो कयो आहे न। हा साईं बिल्कुलु सही त अंदाज़ो मां कयो आहे त असां जहिड़नि माण्हुनि जे गुफ़्तगू मां तव्हां जहिड़नि माण्हुनि खे इलाही फैज़ रसे थो, इलाही कुझु पिरायो था। जी बिल्कुलु सही आहे। न मुंहिंजो अंदाज़ो न, पर मूंखे यकीन आहे त तव्हां वटि सियासत जहिड़े अहम शोबे जो जेको तसवुरु आहे न उहो ग़लति आहे। बिल्कुलु कतई न, इहा ॻाल्हि ग़लति। तव्हां ॿुधी वञो त तव्हां हिन जंहिं शोबे में रहो पिया इहो तमामु अहम आहे, उन में रहंदे बि तव्हां केतिरनि ॻाल्हियुनि में क्लियर या चिटा न आहियो। अरे आउं क्लियर हुजां न हुजां, पर आउं चिटो त ज़रूरु आहियां, आउं चिटो आहियां।
अरे आउं क्लियर हुजा न हुजा पर आउं चिट्टो तो ज़रूर आहियां, आउं चिट्टो आहियां। तव्हां औरतुनि मुतलिक़ छा था चओ? यार कहिड़ी ॻाल्हि पुछी छॾी। औरतुनि मुतलिक़ आउं जेको सोचींदो आहियां, जेको चवंदो आहियां न, उन्हनि खे बि सम्झ अचे। दुआ करियो त का अहिड़ी मशीन निकिरे जो मुंहिंजो चवणु औरतुनि खे पहुचाए सघे, उन्हनि खे सम्झाए सघे। ऐं मूंखे छा ॿुधायां त आउं औरतुनि मुतलिक़ छा छा सोचींदो आहियां। मेलनि में, मलाखड़नि में, ऐवान में, होटलुनि ते, रस्तनि ते, पंहिंजी गाॾी में रुगो औरतुनि जो ई सोचींदो रहंदो आहियां। हाय हाय, ॾिसो औरतूं मारिजी रहियूं आहिनि। त साईं असीं बि मरी रहिया आहियूं, असांखे बि मारे रहियूं आहिनि, वरी वरी मारे रहियूं आहिनि। उहो तव्हां कलाम कोन ॿुधो आहे साईं सुलेमान शाह जो, ओ वल वल क़त्ल करेंदा वे। तव्हां संजीदा थियो। मां संजीदा आहियां, इन खे तव्हां भोग था सम्झो छा? ॾिसो सियासत जा जेके जदीद तस्वर आया आहिनि न, उन में औरत जी हिसेदारी खां सवाइ सियासत अधूरी आहे। साईं तव्हां त सियासत जी ॻाल्हि था करियो, मुंहिंजो त ख़्यालु इन खां बि अॻिते आहे। तव्हां चयो त सियासत अधूरी आहे, पर हिते त असां जहिड़ा ख़ुदि अधूरा आहिनि यार। इन्हनि खां सवाइ असीं पाण अधूरा आहियूं। लॻे ईअं थो त तव्हां औरतुनि जे सियासत में हिसे वठण जे ख़िलाफ़ु आहियो। साईं छा थो मिले तव्हांखे असां ते इल्ज़ाम हणंदे? छो था इल्ज़ाम हणो? मूं में त ख़ुदि उन्हनि जी मदद करण जो हिकिड़ो जज़्बो आहे। ऐं त हीअ त अदाबादी आहे, ऐं त हिननि जी हर सतह ते मदद करण जो जज़्बो मूं में कार फरमा आहे। ऐं त उन्हनि जी मदद करणु चाहियां थो साईं। औरतुनि जे कहिड़े प्रोग्राम में तव्हां सहकार कयो आहे या मदद कई आहे? साईं काफ़ी मूं प्रोग्रामनि में माली मदद कई आहे, काफ़ी मूं मदद कई आहे। अञा 3 ॾींहं जी ॻाल्हि आहे त हिकिड़ी राग रंग जी महफ़िल हुई, उन में मूं मर्द फ़नकारनि खे, ॻाइणनि खे 1 रुपयो बि कोन ॾिनो, पर जेके बि छोकिरियूं ॻाइण वारियूं हुयूं उन्हनि जे मथां मूं नोट नचाए नचाए घोरे घोरे हुननि जे क़दमनि में माली मदद तौरु विछाए छॾिया। अञा छा कयां साईं? तव्हांजी माना मौसीक़ी में दिलचस्पी आहे? हा बिल्कुलु, मूंखे ढीबकी वणंदी आहे। ढीबकी? हा साईं। छो? अजीब ॻाल्हि आहे। छो अजीब ॻाल्हि आहे? भई पसंदि पंहिंजी पंहिंजी। तव्हां त बसुनि ते लिखियलु पढ़ियो हूंदो त पसंदि पंहिंजी पंहिंजी। जेकॾहिं मूंखे मौसीक़ी में ढीबकी थी वणे त तूं छो थो सड़ी? बाबा कुझु ज़ौक़ रखो। ॻाल्हि मुंहिंजे सड़न जी न आहे बाबा, ॻाल्हि तुंहिंजे बदज़ौक़ी जी आहे न, सड़न जी ॻाल्हि न आहे त। ॾिसो मूं इहो पियो चवणु चाहियां त ढीबकी त अहिड़ी शइ आहे जंहिं ते माण्हू नची बि नथो सघे। छो? आउं दुरुस्त थो चवां। न यार, ढीबकी ते नचण वारा नचंदा आहिनि, तोखे कहिड़ी ख़बर त केरु थो नचे। मूं तव्हांखां मौसीक़ी जो पुछो। हा त मूंखे इहा वणंदी आहे। मुंहिंजो हिकिड़ो यार आहे मशवरेकार। मशवरेकार तव्हां मुशीर था चओ? हा त मुंहिंजो यार आहे, उहो मशवरेकार माना सलाहकार। उहो हर महीने महफ़िल कराईंदो आहे। महफ़िल छा हूंदी आहे? बसि हूंदो आहे दीदार, दर्शन, छन छन छनन छन 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 छनन छन। ॾिसो तव्हांखे हिन वक़्तु पब्लिक स्क्रीन ते ॾिसी रही आहे। पब्लिक स्क्रीन ते ॾिसी रही आहे। आउं त पब्लिक खे कोन ॾिसी रहियो आहियां न बाबा। पब्लिक जो कमु आहे ॾिसंदो रहिजी वञणु। असीं रोड तां गुज़री वेंदा आहियूं, पब्लिक असांखे ॾिसंदी रहंदी आहे। असीं बोट वठी हलिया वेंदा आहियूं, पब्लिक पोयां ॾिसंदी रहंदी आहे। पब्लिक जो कमु ई ॾिसंदो रहिजी वञणु आहे। गटर खुलिया पिया आहिनि, पब्लिक ॾिसंदी रहंदी वेंदी आहे। जीअं अहिड़ा ॿिया बि कई कम था थियनि, पब्लिक ॾिसंदी रहिजी वेंदी आहे। ॾिसो मूं तव्हांखां मौसीक़ी मुतलिक़ पुछण जी ग़लती कई। हा त जंहिंखे रक़्स अचे न, मूंखे उहा मौसीक़ी वणंदी आहे। ॾिसो मूं रक़्स जो न आहे पुछो। हा त जंहिंखे रक़्स अचे न, मूंखे उहा पसंदि आहे। त हाणे उन जी ॻाल्हि आहे, जीअं बंगले ते पहुतासीं त 2 शीज़ाऊं हुजनि। 2 शीज़ाऊं? यार हिकिड़ो तव्हां जाहिलनि मां फाथा आहियूं। माना त 2 शीज़ाऊं, 2 दोशीज़ाऊं हुजनि। बसि उहे रक़्स में महू हुजनि, उन्हनि जा पेर थिड़नि पिया। ज़ाहिर आहे त नाच में पेर थिड़ंदा आहिनि। पर बंगले करे नाच कयो। मूं ॾिठो त बंगलो पियो थिड़े। अखियूं महिटे ॾिठुमि,
बाह में बदल घड़ी ॾिठुमि त घड़ी बि गायब हुई, नज़र ई कोन आई। वरी पंहिंजे दोस्त सलाहकार खां पुछियुमि त हीउ बंगलो छो थो तिड़े? ख़बर अथई छा चई? जी? चई त हीउ बंगलो जॾहिं बि आउं का महफ़िल मौसीक़ी कराईंदो आहियां त थिड़ंदो आहे, ऐं थिड़ंदे थिड़ंदे सुबुह करे छॾींदो आहे। हू वॾा बंगला राति जो थिड़ंदे थिड़ंदे सुबुह करे छॾींदा आहिनि। हा तव्हां महफ़िल मौसीक़ी जो ज़िक्र छेड़ियो। हा साईं, जेको मूं अञा मौसीक़ियाणी खे छेड़ियो न, उहा त ॻाल्हि ॿुध न। ॾिसो तव्हां हिते अहिड़ियूं ॻाल्हियूं न करियो। ॾिसो न, हू करे छन छन, आउं करियां मन मन। हाणे अॻिते ॿुधिजो, हू करे छनन छन, आउं करियां मनन मन, छनन छन मनन मन, छन छन मन मन, छन छन मन मन, मन मन छन छन, छन छन मन मन, मन मन छन छन, छन छन मन मन। ॾिसो मूं तव्हां खां मौसीक़ी मुतलिक़ इहो थो पुछणु चाहियां, तव्हांजी मौसीक़ी में दिलचस्पी आहे? मूं चयो न, ताऊं फ़नकारनि जो क़दुरदान आहियां। ऐं त मौत जे खूह ते वञी उन्हनि खे दाद ॾींदो आहियां। अञा त सर्कस वारनि फ़नकारनि जी कुझु ॻाल्हि ई ॿी आहे। मूं त फ़नकारनि जो क़दुरु कयो आहे, हमेशह फ़नकारनि जी सां मुहबत कई आहे। फ़नकार असांजो वॾो असासो आहिनि। हा साईं, इहे फ़नकारियूं त असां उन्हनि खां ई सिखिया आहियूं न। सवेरे पाण ॻाल्हि पिए कईसीं त हिकु जमहूरी मुआशिरे में इख़्तिलाफ़ राय जी वॾी अहमियत हूंदी आहे। तरक़ियाती रीतूं, हा। जीअं की हिकिड़े ॻोठ में रस्तो ठहिणो हो, चइनि ॻोठनि खे बिजली मिलणी हुई, हिकिड़े खे इस्पताल मिलणी हुई, हिकिड़े वाह तां पुल ठहिणी हुई। मूं इख़्तिलाफ़ कयो ऐं उहे रिथूं रद्द थी वियूं। इहा इख़्तिलाफ़ राय न आहे, इहा मुखालफ़त बराए मुखालफ़त आहे। इन सां त आवाम जी तबाही थी थिए। साईं, तव्हांजो छा ख़्यालु आहे त भले जमहूरी निज़ाम जी तबाही थी वञे? तव्हांजा ॿिया के शोगल? हा, आउं घोड़े डोड़ जो शौक़ीन आहियां, छो त घोड़ो असांजे मुल्क में वॾी शइ आहे। तव्हांखे त ख़बर आहे। इहा ॻाल्हि सम्झ में कोन आहे। साईं ॾिसो न, फिल्मुनि में त तव्हां ॾिठो हूंदो त हीरो घोड़े ते आहे ऐं अॻियां पेजारो आहे, पुठियां हीरो आहे। पर असांजी सियासत में अॻियां घोड़ो आहे, पुठियां पेजोरो आहिनि। हाणे अॻियां घोड़ो, पुठियां पेजोरो, घोड़ो डोड़ंदे 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 अलाए किथे पुॼी वियो आहे। हा, तव्हांजो मुताले तरफ़ लाड़ो रहियो आहे? हा साईं, मूं कई मुतालबा कया आहिनि। मुतालबा करे मूं रोड ब्लॉक कराए छॾिया आहिनि। मुतालबो न, मुतालो, पढ़ाई, मुतालो सर। अच्छा अच्छा, हा, मुतालो। हा साईं, मुतालो ज़रूरु। जेको माण्हू सियासत में आहे त उनखे रोज़मर्रा जी ज़िंदगी में मुतालो करणु त ज़रूरी आहे। हा, मुतालो कंदो आहियां। मूं वांगुरु ॿियनि खे मुतालो करणु ज़रूरु खपे। छा पढ़ंदा आहियो? ऐं ध्यानु तलब पढ़ंदो आहियां। काफ़ी कुझु मूं ध्यानु तलब पढ़िया आहिनि। उन खां सवाइ सितारा छा था ॻाल्हाइनि, इहो बि आउं पढ़ंदो आहियां। उन खां पोइ जेके शाइरो शाइरियूं नंढियूं वॾियूं ईंदियूं आहिनि। पर इन खां सवाइ को मज़मून, को किताब, को शेर? हा, शेर मूंखे वणंदा आहिनि, सुठा लॻंदा आहिनि। कहिड़े क़िस्म जा शेर? जंहिंजो बि सुठो शेर हुजे, जेको बि हुजे, सुठो आहे त मूंखे वणंदो आहे। मिसाल तौरु? मिसाल तौरु, आओ त लाटूं अड़ो फेरायूं, दोस्त घड़ी खन दिलि विंदरायूं, तुंहिंजो मुंहिंजो लाटूं सुहिणो, रंगा रंगी ऐं मन मुहिणो, कारीगर ॾिस कीअं आहे ठाहियो, वाजो रंग सां रंग मिलायो, वेड़े ज़ोर सां पट ते हणंदुसि, निविड़ी झटपट हथ ते खणंदुसि। इन खां वधीक ॿियो कहिड़ो हूंदो साईं शेर? तव्हांजे इन पसंदि मां लॻे थो तव्हां फ़क़ति प्राइमरी जी तइलीम हासिलु कई आहे। न साईं, मूं तमामु घणो पढ़ियो आहे, इलाही वॾी तालीम हासिलु कई आहे। पोइ तव्हां वधि खां वधि इंटरमीडिएट कई हूंदी? न न न, मूं BA कई आहे साईं। न, तव्हां इंटर जो इम्तिहान बि ॾिनो हूंदो न? न बाबा, इंटर फिल्टर खे केरु थो पुछे? पाण खे इंटर फिल्टर वञी वञी रखो, पाण जे लाइ BA ई गंज आहे। भला तव्हां BA में कहिड़ी डिवीज़न कई? साईं मुंहिंजा, असांखे रब जो ॾिनो सभु कुझु आहे। भला असीं कंहिंजो कुझु छो खणंदासीं? बसि असां इम्तिहान ॾिनो, खयोसीं कुझु कोन। मूं सिर्फ़ु BA करे छॾी, बसि BA। नाज़रीन, तव्हां BA पास चूंडियल नुमाइंदे जी गुफ़्तगू ॿुधी। इंशाअल्लाह ताला ईंदड़ इलेक्शन में पाण इंटरमीडिएट जो इम्तिहान बि ॾींदा ऐं जहिड़े हिसाब सां
इलेक्शन खटे रहिया आहिनि तीअं खटींदा। इन्हनि चूंडियल नुमाइंदनि जे आसिरे ते तव्हांजा ऐं असांजा मसइला रहियल आहिनि। वधीक तव्हां ख़ुदि ई सोचिजो। ॿिए प्रोग्राम ताईं पंहिंजो मेज़बान हफ़ीज़ कुंबर खे इजाज़त ॾींदा। अल्लाह भाई।